नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे चेलार में ख़बर ॾींदा हलूं त इज्तिमाही ज़्यादती बाद आपघात कंदड़ नारी मुमल जे केस में वारिस इंसाफ़ लाइ परेशान। DNA रिपोर्ट में हेराफेरी जो इंकशाफ थियो है। मुमल जी जने DNA असां कराई त मूं सिविल अस्पताल मिठी में कराई हुई। मूं कपड़न जो जोड़ो, मूं छोकरी जा जेके जुज़ा हुया, मूं डॉक्टर हुई मिठी जी चेलार जी हिकिड़ी उनजे हवाले थिया। पर बदकिस्मती त अफ़सोस करे सघां थी कि जॾहिं असांजी रिपोर्ट वापसि आई त कपड़नि जो कलर ई ॿियो आयो। असांजी रिपोर्ट ई रुलियल हुई। हाणे असां कंहिं ते एतबार कयूं? असां कहिड़ी जॻह ते इंसाफ़ लाइ औरतूं वञूं? किथे असांजी इंसाफ़ जी उम्मीद करे सघिजे थी कि असांखे थाणे ते इंसाफ़ मिले थो या असांखे डॉक्टरी में इंसाफ़ मिले थो? असां उन रिपोर्ट खे कहिड़े तरीक़े ॾिसूं जेको अञा ताईं मुंझल जो शिकार आहे, अञा ताईं पोस्टमार्टम क्लियर न आई आहे। माइट अचनि था, तारीख़ ॾे हलिया वञनि था, हिकु वकील खे करूं था, उहो वकील पोइ ख़बर न आहे, उहो ॿियो दफ़ो वकील साथ छॾे वञनि था, वरी असांखे ॿियो वकील करणो पए थो। ओवरऑल तव्हां थर ते नज़र विझो, मुमल खां हटी करे नज़र विधो, तव्हां लीला जो केस ॾिसो, डीपले तालके जो, त हीअ केतिरा मेजर केस आहिनि। छा ख़ुदकशी थरपारकर में जेके थिए थी इन में 80% मर्डर आहे। ऐं इन ते अफ़सोस करे सघिजां थी त जिते असांजी पुलिस बग़ैर तहक़ीक़ात जे चवे थी इन जो दिमाग़ी तवाज़न सही न आहे, उहो लोकल सतह जो प्रेशराइज़ हूंदो आहे। उन सतह ते उन माइटनि खे चुप कराए वेंदो आहे त तुंहिंजी छोकिरी कारी हुई। अॼु बि आऊं तव्हांखे ॿुधायां त जॾहिं जवाबदार पए थो मिठी में, मूंखे अफ़सोस थियो त हिकिड़ी कार में वठी आया, हिकिड़े सुठे प्रोटोकॉल में आयो। छा जेकॾहिं तव्हां प्रोटोकॉल असीं ॾींदासीं त असां पोइ कहिड़ी उम्मीद रखूं अॻिते हली? असांखे किथे इंसाफ़ जी उम्मीद थींदी? मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।